दोस्तों, हक़ मौजूद ही किताब तुलसीदास तव्हांजे साम्हूं आहे। हिन किताब में हिंदुस्तान जे जग मशहूर सूफ़ी शाइर ऐं मज़हबी अॻुवाण तुलसीदास जो जीवन कथा, उन जी शाइरी ऐं उन जो जेको कमु आहे समाज जे अंदरि ऐं किरदारु आहे जेके लिखिड़ियूं आहिनि उहे हिन किताब में शामिलु कयूं आहिनि। तुलसीदास जो ही किताब दोहनि ऐं संदसि ज़िंदगी जे मुख़्तसिर अहवाल ते मुश्तमिल आहे। तुलसीदास जी ज़िंदगी एतिरी त दर्द भरी आहे जो पढ़ण खां पोइ पतो पवंदो त हिन संत जी ज़िंदगी केतिरनि ॾुखियनि मरहलनि मां गुज़री आहे। हिन संत पंहिंजी हयाती जा ॾींहं तजुर्बनि में गुज़ारिया ऐं नेठि वञी तुलसी किर्त रामायण जहिड़ा किताब लिखी पंहिंजी ज़िंदगी सफल बणाई। अॼु खां 300-400 साल अॻु में भारत जी समाजी हालत इंतिहाई ख़राब थी वई। मुल्क जी आज़ादी खसिजी वई हुई, हिंदू धर्म कमज़ोर थी वियो ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त माण्हुनि खां सुठा इख़लाक़, बहितर समाजी गुण, प्यार प्रेम ऐं अमुन विसरी वियो। इंसाननि मां इंसानियत मोकिलाए वई। अहिड़ी वक़्त में तुलसीदास हिंदुस्तान में जनमु वरितो ऐं हिंदू धर्म जे मरंदड़ जिस्म में साह फूके। तुलसीअ जे जनमु वठण जी कथा बि अचरज जोगी आहे। तुलसीदास भारत जे ज़िले यमुना में हिकु नदीअ किनारे ॻोठु राजापुर में जनमु वरितो। संदसि वाल जो नालो आत्माराम ऐं माउ जो नालो हुलसी बाई हो। आम ॻाल्हि हीअ आहे त तुलसीदास जॾहिं जनमु वरितो ॼमण वक़्तु संदसि ॾंद निकितल हुआ। आम तौर ते दुनिया में जॾहिं ॿारु जनमु वठंदो आहे त उहो रोअंदो आहे, पर तुलसीदास रोइण जे बजाए राम जो नालो वठंदो आयो। जीअं त तुलसीदास हिकिड़े ग़रीब घर में जनमु वरितो, जंहिंजे करे हिन जे ॼमण ते का माइटनि खे ख़ुशी न थी। तुलसीदास जे जनम जो हिंदू समाज ते तमामु वॾो असरु पियो। हिन जवानी में हिकु किताबु लिखणु शुरू कयो। 2 सालनि ऐं 7 महीननि में तुलसीदास उहो किताबु रामायण कथा जो पूरो कयो। तुलसीदास किताबु लिखण जी शुरूआत अयोध्या खां कई ऐं काशीअ में अची उन किताब जो आख़िरी हिसो लिखियो। तुलसीदास जी लिखियल रामायण में इब्तिदा खां वठी आख़िर ताईं राम कथा लिखियल आहे। उन में भाउ जो भाउ सां सुलूक, ज़ाल जो रहण सहण, माउ पीउ जी ख़िदमत, उस्ताद ऐं शागिर्द जो तालुक, दोस्ती ऐं दुश्मनी जा उसूल ऐं ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा बि हिन किताब मां मिलंदा। उन खां सवाइ समाजी ज़िंदगी बाबति बि खोड़ सारा उसूल इन किताब में लिखियल मिलंदा। हीअ किताब पढ़ण खां पोइ हर माण्हू गुनाह ऐं पापनि जी ज़िंदगी छॾे समाज में प्यार प्रेम जी ज़िंदगी घारण ते खेतरजी ॾिए थो। हिन खे हिंदू धर्म वारा नैति ग्रंथ यानी इंसाफ़, रहनुमाई ऐं समाजी इख़लाक़ सेखारण वारो किताब बि करार ॾियनि था। उनखे तुलसीदास जी उन लिखियल किताब खे हिंदू धर्म वारा पंहिंजो मुक़दस किताबु सम्झनि था। हीअ किताबु ॼण त हीरनि जी खाण आहे। हिंदी ॿोलीअ में सभ खां आला ऐं उत्तम शाइरी जो किताबु आहे। उन ई किताब खे वजूद में आहे 300 साल खां मथे अरसो गुज़री चुको आहे, पर उन जहिड़ो किताबु वरी जनम न वठी सघिया। उत्तर हिंदुस्तान जो को बि अहिड़ो माण्हू न हूंदो जंहिंखे रामायण मां या तुलसीदास जी शाइरी मां हिकु ॿ शेर यादि न हुजनि। हीअ किताबु अॼु बि हिंदुस्तान में हथो हथ विकिरो थिए थो। रामायण जो दुनिया जे केतिरनि ई ॿोलियुनि में तर्जुमो थी चुको आहे। तुलसीदास ॿिया बि केतिरा ई किताब लिखिया, पर हीअ तख़लीक़ संदसि शानदार तख़लीक़ आहे। तुलसीदास जी जेका शाइरी आहे उहा तमामु ज़बरदस्त ऐं इंतिहाई पढ़ण जोगी शाइरी आहे। हीअ किताबु तुलसीदास जी शाइरी ऐं जनम कथा तव्हांखे ॿुधाईंदो। हीअ किताबु ज़रूरु पढ़णु खपे। ऐं हिन किताब में तुलसीदास जी जेका ज़िंदगी, जनम कथा ऐं शाइरी शामिलु आहे। जीअं संदसि हिकिड़ो शेर आहे त जनम कोटी लॻी अगरि हमारी, बुरूओ नत रूं कुआरी। पार्वती जो चवणु आहे त मां 1 करोड़ जनम वठां तॾहिं शिवजीअ सां शादी कंदसि, न त कुआरी मरी वेंदी हुअसि। या ॿिए हंधि चए थो त गुरू कैसे बचन
सपनो सुगम न सुख सधी ते, जंहिंखे मुर्शिद ते वेसा न आहे उहो दुनिया जे कंहिं बि दर तां फैज़ हासिल नथो करे सघे ऐं ख्वाब में खेसि सुख नसीब न आहे थींदो, ख्वाब में बि खेसि सुख नसीब न आहे थींदो। अहिड़ी तरह दोस्तो हीअ संत तुलसीदास जे हवाले सां हिकिड़ो तमामु दिलचस्प ऐं बहितरीनु किताबु आहे। हिन किताब जो तर्जुमो अल्ताफ़ मलकानी कयो आहे। हिन किताब जो लेखक भगवान दास आहे ऐं हीअ किताबु तुलसीदास जेको आहे इहो प्रेम सागर पब्लिशिंग तरफ़ां छपायो आहे। उमेदु आहे त तव्हां हीअ किताबु पढ़ी सुठो लाभ हासिलु कंदो।